हज़रत गौस बहावल हक मुल्तान शरीफ वारा बुजुर्ग उन्हनि जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स वियो कि क़िबला मूंखे घणनि ॾींहंनि खां शौक़ु आहे, घणा ॾींहं थिया आहिनि साईं जन जो मुरीद थियां, पर मां लॼी थो थियां, मां तव्हांजी ख़िदमत में ईंदे गुनहगार आहियां ॾाढो, ॿिया त मूं में घणा गुनाह आहिनि, पर हिकिड़ी मूं में बुरी आदत अहिड़ी ख़राब आहे जो आउं सम्झां थो तव्हां छॾे बि कोन सघंदुसि ऐं तव्हां मूंखे मुरीद कंदव अलाए कोन, जेकॾहिं चओ त ॿुधायां, मुरीद कयो त वाह वाह, न त तव्हांजी मर्ज़ी। अल्लाह पाक जे कामिल वली फरमायो अबा मुरीद त कंदासीं, पर उहा आदत अलाए कहिड़ी तोखे ख़राब कयल आहे। जे क़िबला मूंखे ॿी का बि आदत बुरी कान्हे, हिकिड़ी बुरी आदत आहे त मां चोरी कंदो आहियां, चोरी इहा मूंखां छॾी कान थींदी, आदत मुंहिंजो उज़्व बणिजी वई आहे। जेकॾहिं मूंखे साईं जन मुरीद बि कनि ऐं चोरी जी बि इजाज़त ॾियनि त पोइ सुभान अल्लाह। हज़रत गौसल आलमीन फरमायो पुट तूं असांजो मुरीद थी, तुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे, मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे, तो वारो शर्त तूं चोरी भली पियो कजां इहो मां क़बूल कयां थो, मूं वारो शर्त बि तोखे क़बूल करणो पवंदो। मुरीद जो सुभान अल्लाह अहिड़ो मखण पीर त घुर्जे जेको चोरी खां बि नथो जले पियो। पर मां तव्हांखे अर्ज़ कंदुसि अल्लाह जा वली जेके अथव हकीम अथव, हकीम जिन डॉक्टर मरीज़ जी नब्ज़ ॾिसंदो आहे, नब्ज़ ॾिसी हुनजो इलाज तजवीज़ कंदो आहे, पर मुंहिंजे ख़ुदा जे नेकनि सालिहनि बाननि अल्लाह जे वलियनि जहिड़ो ॿियो हकीम आहे ई कोन को। उहे बि मिज़ाज शुनास हूंदा आहिनि, उहे माण्हूअ जी नज़र ते हुनजे तबियत ते नज़र कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि हिनजो कीअं थो इलाज थिए, उनजो इलाज जो अहिड़ो आसान तरीक़ो हूंदो आहे जो इंशा अल्लाह ताला उहो माण्हू सुधरी वेंदो। गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैहि फरमाया तोखे इजाज़त आहे तूं चोरी भली वञी कर, पर मुंहिंजो शर्त वधी हिकिड़ो, चइसे कहिड़ो शर्त आहे तव्हांजो, चई मुरीद तूं मुंहिंजो आहे, चोरी भली वञी कर, सबक मुंहिंजो यादि कजां, 5 वक़्त निमाज़ पढ़जां, जंहिंमहिल निमाज़ जो टाइम चई झंगल हुजे, घर हुजे, बाज़ार हुजे, रस्तो हुजे, बन्नी हुजे, सफ़र हुजे, चाहे हज़र हुजे, जिथे बि तूं हुजी निमाज़ जो जंहिंमहिल टाइम थिए निमाज़ कज़ा न कजां, पर निमाज़ खां अॻु में बांग चइजां अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, बांग चई पोइ निमाज़ पढ़जां। अब जागो था माशाअल्लाह, मोहब्बत वारा आहियो। चाचा तव्हां बीठा आहियो, थकिजी पवंदो, वेही रहो। अदा तूं बि वेहो टोपी वारा, वरी सौदे लाइ वापार लाइ वेठो आहे। पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे पंहिंजे मुर्शिद जे चवण ते 5 वक़्त निमाज़ पढ़े, निमाज़ खां अॻु में भाङूं ॾींदो अचे, चोरियूं बि कंदो अचे, निमाज़ पढ़ंदो अचे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इन्न सलात तनहा अनिल फहशाइ वल मुनकर। निमाज़ में मां अल्लाह पाक अहिड़ो त पावर रखियो आहे जो निमाज़ी जॾहिं निमाज़ जो आदी बणिजी वेंदो आहे त निमाज़ उनखे बेहयाई खां ऐं बुराई खां रोके छॾींदी आहे। हाणे मुर्शिद जे चवण ते निमाज़ पढ़े पियो, भांग बजे पियो, हिकिड़े ॾहाड़े हिनखे लालच अची लॻी त चोरी कयां, पर कंहिं बादशाह जी कयां, ऐं बादशाह जो माल जाम हूंदो, खज़ानो हूंदो। इन आधी राति जो वञी बादशाह जे मुंहिंजा दोस्तो हली वियो, दीवार खे खाट लॻायो आहे, अहिड़े पासे खां फिरी वियो जो चौकीदार उन पासे कोन आहे। बादशाही भिटा वञनि वेलनि सां मुसीबत सां हणी 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 हुनखे नक बोहयईं, सुराख कयईं, रात जो उनमें अंदर दाख़िल थियो।
सोन जूं पेटियूं कढई, चांदीअ जूं ढोकड़नि जूं पेटियूं कढी, अञा मस रखई त फजर जे निमाज़ जो टाइम थी वियो, शहर में आज़ानूं शुरू थी वियूं। हिन दिल में चयो त मुर्शिद सां मुंहिंजो वाइदो आहे, निमाज़ में पढ़ंदुसि पर भाग बि ॾींदुसि। हिन चयो माशा अल्लाह वेंदुसि त मोटण में खॼी बादशाह जा माण्हू पकड़े वेंदा, चोरीअ सूधो पकड़ींदा, पर मुंहिंजो मुर्शिद कामिल आहे, मुझे मुर्शिद कामिल आहे। बिस्मिल्लाह तव्हांखे मूं ॾिठो वञे। हिन छा कयो जो बसि उते इहो माल साम्हूं पियो आहे, खाट लॻो पियो आहे, उते बाबा बिस्मिल्लाह वठी मुलंदा हुआ, आज़ान चई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। बादशाह जागी पियो, मुंहिंजे महल में घर जे पुछां ही छा ॻाल्हि आहे, ही आज़ान पई अचे, आज़ान शहर में ईंदी आहे, ही कहिड़ी माजरा आहे। माण्हू डोड़ाई ॾिसो वञी ॾिसनि त सही खाट लॻो पियो आहे, दीवार टुटी पई आहे, माल जी पेटियूं पयूं आहिनि, हमरा आज़ान पूरी करे पोती विछाए निमाज़ बीठो थो पढ़े। बादशाह खे हक़ीक़त ॿुधायो, सही ॻाल्हि आहे, सम्झ में असांखे नथी अचे, हलो मूंखे वठी हलो। बादशाह पाण आयो, ॾिठई त माल बि पियो आहे, खाट बि लॻो पियो आहे, ऐं हे हमरा पोती विछाए निमाज़ पढ़ी रहियो आहे। बादशाह दिल में सोचियो अॼु मूंते को अल्लाह से करम कयो आहे कि चोर आया हा, मुझो घर भञी विया, मुझो खाट हणी विया, ही अल्लाह जो बानो मुझे लाइ रहमत बणिजी आयो आहे, ऐं मुझो माल हिन बचायो आहे, चोरनि खे भॼायो आहे, ऐं पाण हिते अल्लाह जे फर्ज़ में मशगूल आहे। बादशाह अदब में अक़ीदत में गोॾा भञी हुन जे आॾो वेही रहियो आहे त अहिड़ो शख़्स त मूंखे अल्लाह ॼाणाए जंहिं मुंहिंजो माल त बचायो आहे, पर जेकॾहिं सलाम फेरे वांदो थिए त मां हिन जो मुरीद थो बणिजां। खेड़े जो मुरीद जा जंहिं मुंहिंजी दुनिया बि बचाई, मुंहिंजो हाणे ईमान बि बचाईंदो। हो हमरा से निमाज़ में शुरू थियो, बादशाह जो न गोॾा भञी वेठो, हिन जो मरी वियासीं। वठी नफ़रत ड्रिघा कई, वठी वठी ड्रिघी निमाज़ पढ़णु शुरू कई, निमाज़ पढ़, आख़िर निमाज़ त खुटे न। बादशाह अदब सां वेठो आहे, जंहिं महिल अतहियात में वेठो त महिल ख़ुदा ताला जे दरबार में दिल में दुआ घुरी, या इलाहल आलमीन, मां तुंहिंजो बेफ़रमान माण्हू आहियां, पर मां हिकिड़े कामिल वलीअ जे चवण ते अमल करे निमाज़ में पढ़ी आहे, भाग ॾिनी आहे। ही बादशाह मुंहिंजे आॾो वेठो आहे, मां सम्झां थो मूंखे गिरफ़्तार करणु कोन आयो आहे, मुंहिंजे अक़ीदत में वेठो आहे। या इलाहुल आलमीन, अॻिते बि मुंहिंजो पर्दो रखजांइ। शाह साहब चवंदो आहे, पाए पांद ॻिचीअ में अंगड़ जे अचनि, अवगुण ऐं बकचौयूं ढकण थी ढकजनि, पोइ तोड़ी लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि में धरा। अल्लाह सही त मुंहिंजा दोस्त महिरबान आहे, हो जीअं जो निमाज़ में वेठो हो त हुनखे दिल में कुदरत जे तरफ़ खां ख़्याल पैदा थियो, मुंहिंजा बाना तूं इते जो इते निमाज़ में आइंदह जे लाइ चोरीअ खां तौबा कर त अॼु मां तोखे हिन मुसीबत खां बचाए थो छॾियां। दिल में चई मुंहिंजा मोला मूं तौबा कई, अल्लाह जे वलीअ मूंखे नस ॾिनो, पर नस में मूंखे अहिड़ो फासायईं जो मूंखे करणो बि पइजी वियो, हाणे बचाइण वारो बि आहे, पर मां दिल जो दिल में तौबा कयां थो, आइंदा मां बुराई न कंदुसि। हिन सलाम जीअं जो वरायो, बादशाह हुन जे कदमनि ते किरी पियो आहे, किरी चवे थो साईं मूंखे पंहिंजो मुरीद बणा। चए मां चोर चोर जो पुटु आहियां। बादशाह खे चई मां चोर आहियां। बादशाह चयो ठॻियूं न कर, अल्लाह वारा पाण खे लिकाईंदा आहिनि। तो लिक कई आहे ऐं चवी थो त मां चोर आहियां, तूं चोर कोन आहे, तूं त मुंहिंजे लाइ रहमत बणिजी आयो आहे। ख़ुदा पाक जो फज़ल अहिड़ो थियो जो बादशाह जी अक़ीदत जे करे हुनखे सची तौबा नसीब थी। सची तौबा नसीब थियण जे करे वरी बादशाह खे ख़ुदा हुन मां फैज़ वारो बणाए छॾियो। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, असल अथव सोहबत
ऐ खुदा जो खौफ अल्लाह सी तरी फरमाए इत्तकुल्लाह मा अल्लाह का डजो वकूनू मा स्वादिकीन ऐ मुझे सचन बानन सालिहन बानन की सोहबत कयो पो जदे तवा उन की सोहबत अख्तियार कंदो त तवा जो अल्लाह तबारक व तआला मकाम मर्तबो वधाइंदो ताकि खबर आ त सहाबिन के सहाबी इनी सोहबत जे करे चइबो छाड़े करे ना छाड़े चो आप चुका सहाबी असांजी सिंधी माना में आसान माना है सोहबती छा बाबा ॾाढे चो छा सोहबती कंहिंजा सोहबती इमामुल अंबिया अल्लाह से फरमाए तो